बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। उम्मीद आहे ख़ुश हूंदा। मां आहियां मोहम्मद सफ़ान ख़ान मरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी तदरीस। पोएं वीडियो में असीं क्लास 6 जी समाजी अभ्यास जे पहिरें यूनिट जे पहिरें बाब खे मुकमल कयोसीं ऐं हिन वीडियो में असीं पहिरें यूनिट जे ॿिए बाब खे सिखंदासीं, जंहिंमें अॼु असांजो मौज़ू आहे इंसानी तख़लीक़ बाबति हक़ीक़त ऐं इर्तिक़ा वारो नज़रियो। हिन वीडियो में असां जेके शयूं सिखंदासीं उहे आहिनि इंसानी तख़लीक़ बाबति हक़ीक़त, जंहिंमें असां ॾिसंदासीं क़ुर पाक उन बाबति कहिड़ी तालीम थो ॾिए, ऐं इंसानी इर्तिक़ा वारो नज़रियो, जंहिंमें असां ॾिसंदासीं चार्ल्स डार्विन केरु आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त इंसानी ज़िंदगीअ जी इब्तिदा कीअं थी? इंसानी ज़िंदगीअ जी इब्तिदा बाबति हिकु त असांखे क़ुर पाक मां ॼाण मिले थी, ऐं ॿी जेको आहे सो चार्ल्स डार्विन वारे नज़रिए मां ॼाण मिले थी। पर हिननि मां जेका बिल्कुलु हक़ीक़त आहे उहा आहे क़ुर पाक जो, छाकाणि त असां मुस्लमान आहियूं ऐं असां सिर्फ़ु क़ुर जी ॻाल्हि ते एतबार कंदासीं। क़ुर असांखे हक़ीक़त ॿुधाईंदो, ऐं जेको चार्ल्स डार्विन पेश कयो उहो ख़ाली जेको हिकिड़ो नज़रियो हुनजे मुताबिक़ हुन जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ो नज़रियो पेश कयो। त सभ खां पहिरियां असां ॾिसूं था त क़ुर पाक कहिड़ी ॼाण ॾिए थो इंसानी ज़िंदगी जी इब्तिदा बाबति। अल्लाह ताला हिन समूरी काइनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे, जंहिं हिन काइनात खे ठाहियो आहे। हुन सभ खां पहिरियां जेको आहे हिन काइनात में हिन दुनिया में हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत बीबी हवा अलैहिस्सलाम खे मिटीअ मां पैदा कयो। जीअं अल्लाह साईं क़ुर पाक में उन बाबति फरमाए थो, व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्ज़ि ख़लीफ़ा। तर्जुमो, मैं उहो वक़्तु यादि कर जॾहिं तुंहिंजे पालणहार मलाइकनि खे चयो त बेशक आउं ज़मीन में हिकु नाइब पैदा करण वारो आहियां। ऐं ॿी जॻह ते अल्लाह साईं फरमाए थो क़ुर पाक में, वलक़द ख़लक़नल इंसान मिन सलसालिम मिन हमइम मसनून। पहिरियां जेका आयत असां ॾिठी उहा सूरतुल बक़रा जी 3 आयत हुई, ऐं हीअ जेका आहे उहा सूरतुल हिजर जी 6 आयत आहे। ऐं इन में जेको तर्जुमो आहे, ऐं बेशक असां इंसान खे चीकी मिटीअ मां जेका कारी ऐं सड़ियल हुई पैदा कयो। पोइ अहिड़ी तरह हज़रत आदम ऐं हज़रत बीबी हवा खे जज औलाद थियो, जेके हिन धरती जे ॻोल्हे ते पखिड़िजी आहे। इंसानी ज़िंदगी इब्तिदा बाबति असां ॾिठो त क़ुर पाक मां ॼाण मिले थी। ॿी चार्ल्स डार्विन जे नज़रिए मां जेको क़ुर पाक जी ॼाण हुई आहे बिल्कुलु हक़ीक़त, इहा ॻाल्हि तव्हांखे यादि रखणु घुरिजे। ऐं चार्ल्स डार्विन वारो फ़क़ति नज़रियो। हाणे ॾिसूं पहिरियां क़ुर पाक खे असां ॾिठोसीं तुंहिंजी कहिड़ी ॼाण, हाणे असां ॾिसंदासीं चार्ल्स डार्विन चार्ल्स डार्विन केरु हो ऐं कहिड़ो नज़रियो पेश कयो। चार्ल्स डार्विन जेको आहे सो इल्म तबैयात जो माहिर हो, अंग्रेज़ क़ौम सां तालुक़ु रखंदो, जीअं असां पहिरियां ई ॾिठो, ऐं फितरत जे अभ्यास में हमेशह मशगूल रहंदो हो। हिन 5 सालनि ताईं समूरी दुनिया खे घुमियो। ॿूटनि ऐं जानवरनि जो अभ्यास कंदे हिन खे उन्हनि में तिफ़ावत जे केतिरनि ई अहजाननि जी ख़बर पई। पंहिंजी खोजना जे नतीजे में हासिलु कयल ख़्याल ऐं मालूमात हिन पंहिंजे किताब जिन्सनि जी क़िस्मनि जी शुरूआति द ऑरिजिन ऑफ स्पेशीज़ में ॾिनी, जेको 1829 ईस्वी में शाया थियो। इर्तिक़ा जे नज़रिए जो मरकज़ी ख़्यालु आहे त जानवरनि जा जुदा जुदा क़िस्म जेके अॼु असां ॾिसूं था उहे इब्तिदाई ज़िंदगीअ जी निहायत सादिन शिकिलनि ऐं सूरतुनि मां उसिरिया ऐं वधिया विझिया। उहो अमल 3 बिलियन साल अॻु शुरू थियो ऐं लगातार तरक़ी पज़ीर आहे। जॾहिं त असांजी जेका धरती आहे उहा 4.5 बिलियन साल पुराणी आहे। इर्तिक़ा फितरी चूंड वसीले थिए थी, जंहिंजा आम नुक़्ता हेठि ॾिजनि था। कंहिं बि जिन्स जा मुनफ़रिद रुकन मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी तब्दीलीअ जे वसी दायरे खे ज़ाहिर कनि था। उहे तब्दीलियूं हिननि जे जीन्स यानी कीमियाई जुज़नि जो मुरूसी हुजण जे फ़र्क़ु हुअण सबबि ज़ाहिर थियनि थियूं। उहे मुनफ़रिद जिन्सूं ॿूटनि ऐं जानवरनि जूं जेके माहौल सां मुताबिक़त रखंदियूं ईंदियूं से ज़िंदा रहंदियूं ऐं पंहिंजी पैदा करण वारी सघ ऐं अमल खे बेजारी रखी सघंदियूं। उन्हनि जिन्सुनि या क़िस्मनि खे कामयाबु बणाईंदड़ जीन्स वरी उन्हनि जे ईंदड़ नस्लनि ॾांहुं मुंतक़िल थियनि था। उहे फ़र्द या जिन्सूं जेके माहौल सां ठहकी नथियूं हलनि, उहे न घणो अरसो ज़िंदा रही सघंदियूं ऐं न ई पैदाइशी अमल खे बरक़रार रखी सघंदियूं, जंहिंजो मतिलबु उहो थियो त ईंदड़ नस्लनि ताईं उन्हनि जीन्स जो मुंतक़िल थियणु नामुमकिन आहे। हिकु जिन्स तरक़ीअ जा सिलसिलेवार ॾाका घुर्बल वक़्तु चढ़ंदी रहे थी, यानी इर्तिक़ा जूं मंज़िलूं आहिस्ते आहिस्ते तइ कंदी रहे थी। अॼु जो असांजो सबक़ु हिते पूरो थियो। मिलंदासीं हिकु नए सबक़ में। ख़ुदा हाफ़िज़।